ॾोकड़ खणी अचो, मार्कूं वधायो, नापास खे पास करायो या A1 ग्रेड हासिल करियो। ये होका हलन था सिंध जे समूरनि तालीमी बोर्ड्स जे कॉरिडोर्स में। एजेंट सरगर्म आहिनि, स्टाफ उत्साह में ऐं अमलदार आता आहिनि त को अचे ऐं खीसो गरम करे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अली रज़ा मंगी। लॻभॻि महीनो ॾेढ अॻु एंटी करप्शन खाते मीरपुर ख़ासि तालीमी बोर्ड में छापो हणी रिकॉर्ड ज़ब्त कयो ऐं जांच कई, जंहिं दौरान हिकु वॾो स्कैंडल साम्हूं आयो, जंहिंमें कुझु गिरफ़्तारियूं बि थियूं। गिरफ़्तार मुलाज़िम आज़म पठान जी निशानदेहीअ ते वधीक गिरफ़्तारियूं थियूं। जांच दौरान ख़बर पई त हीअ हिकु वॾी माफ़िया आहे, जेका समूरनि तालीमी बोर्ड्स अंदरि वेठल कामोरनि जी मदद सां पाकिस्तान त ठहियो पर गैर क़ानूनी तौर तरसियल परॾेहनि यानी अफ़गानियुनि खे बि टकनि एवज़ बिना दाख़िला बिना इम्तिहान जे सर्टिफिकेट्स जारी कराए थी। ज़रियनि वटां मालूम थियो आहे त ताज़ो ई गिरफ़्तार थियल मीरपुर ख़ासि तालीमी बोर्ड जे अॻूणे कंट्रोलर अनवर अलीम ख़ानज़ादा सॼी सिंध जे बोर्ड्स जे चेयरमैन्स, कंट्रोलर्स, यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स खाते जे सूबाई वज़ीर ऐं सेक्रेटरी जो हिन कुधे कारोबार में मुलविस हुजण जो इंकशाफ कयो आहे। गिरफ़्तार अॻूणो कंट्रोलर लिखत में पंहिंजे बयान में एतराफ़ करे थो त मुख़्तलिफ़ बोर्ड्स जे अमलदारनि सां गॾिजी आला अख़्तियारनि खे 25 करोड़ रुपया पहुचाया। सोघो थियल अमलदार पंहिंजे बयान में चवे थो त वॾे माली फ़ाइदे जे लाइ तालीमी बोर्ड शहीद बेनज़ीराबाद में 90,000 शागिर्दनि जा नतीजा 4 भेरा तब्दील कया विया। जांच में इहो बि साम्हूं आयो आहे त नवाबशाह, हैदराबाद, सखर, लाड़काणो ऐं कराची जे मैट्रिक ऐं इंटर बोर्ड जा कुझु ऑफिसर हिन करप्शन में शामिल हुआ। इल्ज़ाम हेठि आयल माण्हुनि में चेयरमैन्स, कंट्रोलर्स, सेक्रेटरी ऐं ॿिया आला उहिदनि ते वेठल ऑफिसर शामिल आहिनि, जिन मुबैना तौर करोड़ रुपयनि जूं रक़मूं आला अख़्तियारनि ताईं पहुचायूं आहिनि। इन खां अलावा हिकु ॿियो इल्ज़ाम बि लॻायो आहे त सॼी सिंध में समूरनि तालीमी बोर्ड्स खे ॼाणी वाणी बदनाम करे हिकु नओं सिंगल बोर्ड क़ाइमु करण लाइ रस्तो हमवार कयो पियो वञे। इन्हनि छिरकाईंदड़ इंकशाफनि खां पोइ एंटी करप्शन खाते जांच जो दाइरो वधाईंदे लाॻापियल ऑफिसरनि खे 30 अप्रैल ते तलब कयो आहे। एंटी करप्शन खाते खे घुर्जे त इन क़िस्म जे संगीन इल्ज़ामनि जी गैर जानबदारीअ सां जांच करे, छाकाणि त हीउ रुॻो करप्शन स्कैंडल न पर सिंध जे तालीमी निज़ाम जी साख जी ॻाल्हि आहे। लखें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जे मुस्तक़बिल जो सुवालु आहे। हिन गोरख धंधे में मुलविस समूरनि कारियुनि रिढुनि ऐं समूरनि किरदारनि खे सज़ा ॾियारे शफ़ाफ़ियत ऐं मेरिट खे हथी वठाई वञे।